अल्लाहुम्मा आमीन अल्लाहुम्मा अंतस्सलाम व मिनकस्सलाम अलैकुम और रब्बना तबारक व तआला या अज़ल जलाल वल इकराम मौलाए करीम जेके आया आहिनि तो सभिनी जी हाज़िरी खे पंहिंजे बारगाह में क़बूल व मंज़ूर फरमा। अल्लाह इन हाज़िरी जे बरकत जे करे हरमैन जी हाज़िरी नसीब फरमा। अल्लाह हरमैन जी हाज़िरी नसीब फरमा। अल्लाह असां जे करे ग़रीब आहियूं, अल्लाह असांजे खीशा जे करे ख़ाली आहिनि, अल्लाह तुंहिंजा ख़ज़ाना त भरियल आहिनि। अल्लाह तूं पंहिंजनि ख़ज़ाननि जे ज़रिए असां सभिनीनि खे बार बार मक्के मदीने जो दीदार नसीब फरमा। अल्लाह हरमैन शरीफ़ैन जी ज़ियारत नसीब फरमा, हज उमरी जूं सआदतूं नसीब फरमा। मौलाए करीम असांजे इंतहाई प्यारे मोहसिन हिन प्रोग्राम जे मेज़बान शेख अब्दुल्ला कोहिस्तानी जी हिननि महिनतनि खे पंहिंजे बारगाह में क़बूल व मंज़ूर फरमा, उन जी ज़िंदगी में बरकतूं नसीब फरमा। मौलाए करीम तूं हिनखे नाज़रनि जे नज़र खां बचा, हासिदनि जे हसद खां बचा। मौलाए करीम तूं हिननि जे ॿचड़नि खे अल्लाह तूं दीन जो ख़ादिम बणा, आलिम बणा। मौलाए करीम मौलाए करीम मौलाए करीम असां सभिनी जे जान जी, माल जी, इज्जत जी, आबरू जी हिफ़ाज़त फरमा। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिन खैरि मा सअलका अब्दुका व नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़aka अब्दुका व नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आमीन आमीन सल्लल्लाहु तआला अलैहि